अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अची ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभ। नाज़रीन, हर भेरे इहो ई सवाल अची पैदा थींदो आहे त जेका चवणी आहे पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख कुंज मरनि, इहो पहाको, इहो जेका चवणी आहे उहा असां सिंध वारनि जे लाइ आहे जो असां जून जुलाई में अगस्त में ऐं सेप्टेंबर में अची जेको आहे पाणीअ जे लाइ दाहूं कंदा आहियूं ऐं आऊं कंदा आहियूं। हिन वक़्तु सिंध जा केतिरा ई ज़िला जेको आहे ॾुकार वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। न रुॻो पीअण जो पाणी न आहे, फसलुनि लाइ पाणी कोन्हे ऐं ॿियनि ज़रूरतुनि जे लाइ पाणी कोन्हे को। गुज़िरियल 4 ॾींहंनि खां वठी सॼी सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में ख़ासि करे घोटकी, मीरपुर ख़ास, उनखां पोइ डिस्ट्रिक्ट सजावल, कशमोर ऐं कंदकोट, नवाबशाह में ख़ुदि जेके असांजा धणी आहिनि उन्हनि जे शहर में बि पाणी कोन्हे को। केतिरनि ई शहरनि में न रुॻो पाणी जी खोट आहे, पर पाणी जी खोट खे मुंहुं ॾियण जे लाइ जेको आहे केतिरा ई जेको आहे एतिजाजी मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। रोड ब्लॉक आहिनि, हिन निटण उस में माण्हू जेको आहे घरनि जा थांव खणी जेको आहे एतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ऐं इहे ई नारेबाज़ी करे रहिया आहिनि त पाणी न आहे, छो भला, करबला करबला। ॿिए पासे आबादगार जेके असांजा भाइर आहिनि उहे बि जेको आहे सरापा एतिजाज आहिनि। लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, बल्कि करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, फसल सड़ी विया आहिनि। ऐं जेका सूरत हाल आहे ख़ासि करे सजावल ऐं कशमोर ज़िले जी ऐं नवाबशाह जे केतिरनि ई इलाइक़नि जी, उहा ॾुकार वारी सूरत हाल आहे। असां समूरो हिन प्रोग्राम में समूरे मामले ते ॻाल्हाईंदासीं त छो जॾहिं जून जुलाई या मई जा महीना आहिनि उनमें पाणी जी खोट पैदा थिए थी, उनखां पोइ बरसातूं थियनि था त साॻा ई माण्हू जेके आहिनि उहे ॿुॾनि था। ऐं ख़ासि करे पुछड़ीअ जे आबादगारनि ते बि ॻाल्हाईंदासीं त उहे सरापा एतिजाज आहिनि त उहे चवनि था त असांजो ॾोहु कहिड़ो आहे जो हर साल उहे पाणी जे लाइ दाहूं कनि था। हिकिड़े पासे इहे दाहूं आहिनि त ॿिए पासे आपाशी सिंध जो जेको खातो आहे उनजी बि जेका हिकटी आहे उहा बि कंहिंखां लिकियल ढिकियल न आहे का। ऐं उन्हनि जो बि जेको आहे मंज़ूर नज़र आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे थो, जॾहिं ॿियनि वाटर कोर्सनि खे जेको आहे उहो बंदि कयो वञे थो। सो इन समूरे मामले ते पाण डिस्कस कंदासीं त आख़िर हीउ मसइलो आहे छा, किथे इंतिज़ामी गफ़लत आहे ऐं छो इहो मुस्तक़िल हल जेको आहे नथो ॻोल्हियो वञे। सो मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था नवाब ज़ुबैर टालपुर साहब, पाण आबादगार अॻवान आहिनि ऐं आबादगारनि जी समूरी तहरीक खे जेको आहे उहो उनजा सरवान आहिनि। सिर्फ़ु गॾोगॾु मूंसां पैनल में मीरपुर ख़ासि में जेको आहे असांजा ब्यूरो चीफ तालिब शर मौजूदु आहिनि। घोटकी मां एहसान कलवर, अहिड़ी रीति तलहार में अॼु वॾो धरणो लॻो आहे, उतां खां असांखे जॉइन कंदा जमशेद मल्ला, ऐं दौड़ मां जेको आहे रिपोर्टर जेको आहे राशिद लाशारी असां गॾु मौजूदु हूंदा। सभ खां पहिरीं ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं था नवाब ज़ुबैर टालपुर साहब तव्हां खां, त हीअ जॾहिं बि मतिलबु ही 3-4 महीना अचनि था त पोइ आबादगार रोडनि ते हूंदा आहिनि ऐं पाणीअ जे लाइ ज़रा दाहूं हूंदियूं आहिनि ऐं आऊं हूंदियूं आहिनि, पोइ आबादगारनि जा जेके ठीकु ठाक तेसि ताईं नुक़सान थी चुका हूंदा आहिनि। असुलु मसइलो आहे छा, इहो छो थिए थो? ऐं हर साल कॾहिं कॾहिं त साल में 2 भेरा बि जेको आहे आबादगार पोइ वॾा लॉन्ग मार्च कनि था ऐं पोइ पाणीअ जे लाइ जेको आहे उहो तहरीक हलाइनि था। इहो किथे मतिलबु इहो मामिलो डी ट्रैक थियल आहे जो आबादगारनि खे पाणी नथो मिले? प्लीज़ अदा ॾिसो, हाणे हींअर बि जेको आहे सिंध जी जेका एलोकेशन आहे इसा जे तहत 1991 जे कार्ड जे तहत असांखे हींअर बि 1,36,000 क्यूसिक पाणी मिलणु खपे। जी फ्लोज़ जे वधीक आहिनि, पाणी हींअर वधीक पियो अचे त इसा जेको आहे हींअर चए थो तव्हांजो सिंध जो जेको शेयर आहे 1,41,000 क्यूसिक आहे, पर 1,41,000 इहे फिगर इसा जा सही कोन्हनि, ग़लति आहिनि। असांजो शहर इन खां वधीक थो थिए। हींअर सिंध जी जेका डिमांड आहे 1,90,000 क्यूसिक जी सिंध जी डिमांड आहे, ऐं असांखे मिलनि पिया चश्मा ते 1,68,000 क्यूसिक, जेके गिडू ते पुॼनि था 1,52,000 क्यूसिक थियो वञनि। उन मां बि 12,000 जेके क्यूसिक आहिनि उहो बलूचिस्तान जो शहर आहे, बलूचिस्तान खयो वञे, बाक़ी 1,40,000 क्यूसिक आहे। असांजा 3 बैराजिस ते हींअर शॉर्टेज आहे। तव्हांजे गिडू ते 15% शॉर्टेज आहे, सखर ते 16% आहे, कोटड़ी ते 21% आहे। सखर जे जेके राइट बैंक जेके कैनाल्स आहिनि, दादू कैनाल आहे, राइस कैनाल आहे, इहे वॾी ज़्यादती आहे। उन्हनि में बि सख़्तु छा आहे, राइस कैनाल जेको आहे ई छमाऊ पाणी, सारियूं पोखियूं ईंदियूं आहिनि। जी उन खे बि हींअर जेको आहे हींअर बि पूरो पाणी कोन पियो ॾिनो वञे। 3 खां 4,000 क्यूसिक पाणी राइस कैनाल खे हींअर बि घटि ॾिनो पियो वञे। ऐं हिकिड़ी त पाणी जी शॉर्टेज आहे, ॿी असांजी जेका आहे करप्शन। इरिगेशन डिपार्टमेंट में एॾी करप्शन थी वई आहे जंहिंजो को हिसाब कोन्हे। चवनि था त पाणी खपे, पैसा ॾियो त पाणी मिलंदो, पैसा कोन्हनि त पाणी कोन मिलंदो। ग़रीब माण्हू किथां आणे? साईं, कोटड़ी बैराज मेन सफ़र आहे हिन दफ़ा, उन खे पाणी देरि सां मिलियो आहे। हींअर बि उन्हनि खे 35,000 क्यूसिक पाणी मिले पियो, मिलणु 43,000 क्यूसिक खपे। एतिरो लेट जो हींअर पाणी उते पहुतो आहे।
हाणे सारियुनि जा किथे ॿिजा हाणे पिया पोखनि 21 एंड ऑफ अक्टूबर 21 अक्टूबर ताईं इहो पाणी बंदि थियणो आहे नॉन पेनिनल जेको पाणी हूंदो आहे उहो बंदि थी वेंदो आहे इहे सारियूं तयारु किथां थींदियूं इन जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि आहे त हींअर 60 खां 70 सैकड़ो सारियुनि जी पोखी थी सघंदी टोटल पोखी थी बि न सघंदी 30 to 40% सारियूं घटि पोखबियूं ऐं जेके पोखबियूं छोकी पाणी जी शार्टेज जे करे उहो एवरेज उहे न ॾींदियूं सारियूं बि घटि लहंदियूं सो वॾो नुक़सानु पियो थिए तव्हां हेठि जे अञा हलिया वञो लाड़ वारे पासे अञा मुराद आहे अकरम आहे ॿिया आहिनि टेलनि में पाणी कोन्हे तव्हां पंहिंजो रोड़ी कैनाल ॾिसो नारा कैनाल ॾिसो 12,700 ऐं 13,000 क्यूसिक रोड़ी में ॾिसो नसीर वाहे नसीर जी टेल में पाणी आहे ई कोन होॾां नारा कैनाल में ॾिसो उते बि टेल में पाणी कोन्हे सख़्तु शार्टेज आहे पाणीअ जी ऐं इन में जेसि ताईं गवर्नमेंट इंटरफेयर न कंदी ऐं हिकिड़ो बि गवर्नमेंट बि हिकिड़ो कढियो त जेके सारी आहे उहा जेके पेरिनल कैनाल ते सारियुनि ते बैन लॻल हुई हाणे तव्हां वञी ॾिसो सागड़ में पोखा सारियूं पोखियूं पियूं आहिनि हाणे गवर्नमेंट पाण हिकिड़ी नोटिफिकेशन कढी उन खे नथी गवर्नमेंट कुझु करे सघे नाइली आहे गवर्नमेंट जी ॿियो कुझु कोन्हे सही अच्छा मीर साहब इहो बि त ॾिठो वियो आहे न त मतिलबु इहे बि ख़बरूं रोज़ अचनि थियूं 2-3 सॼी सिंध मां त फलाणे आबादगार ते पाणी चोरीअ जो केस दाख़िल कयो वियो इहे कहिड़ियूं FIR आहिनि साईं इहो मक़सदु आहे पॉलिटिकल दुश्मनियूं आहिनि इहो पाणी जी चोरी कोन्हे जे मिसकिन खे पाणी कोन थो मिले वॾा जेके साईं पहुच वारा आहिनि उन जा माडूल त भॻा पिया आहिनि उन्हनि में तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो मेहूं पियूं वठनि माण्हू पिया मटनि ऐं माडूल को आहे ई कोन टोटल जेको आहे हीअ जेको इरिगेशन डिपार्टमेंट करप्शन जे नज़र आहे ऐं इन जे लाइ असां चऊं था त भले रेंजर्स मुक़ररु कयो कीअं बि कयो कुझु बि थिए ऐं इहो पाणी जेको आहे टेलनि में माण्हुनि खे पुॼाइणु खपे ग़रीब माण्हू जेके टेलनि में आहिनि किथे किथे साईं तव्हांजो पीअण जो पाणी कोन्हे जानवर जो पीअण जो पाणी कोन्हे अहिड़ी हालत आहे सिंध में इंटीरियर सिंध में तव्हां हलिया वञो लाड़ में हलिया वञो या हेॾां नवकोट ऐं जुॾे इन पासे हलिया वञो सख़्तु शार्टेज आहे पाणी जी सही बिल्कुलु घोटकी हलंदासीं हुते एहसान कलवड़ असांखे जॉइन कयो जी एहसान कलवड़ ॿुधाइजो त घोटकी ज़िले में पाणी जी छा सूरत हाल आहे ऐं काल्ह हुते एहतिजाजी मुज़ाहिरो बि थियो आहे घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में सो उते छा सूरत हाल आहे छो आबादगार बल्कि शहरी बि रोडनि ते आया आहिनि जी एहसान ॿुधो बि घोटकी ज़िले जी जेका सूरत हाल आहे उहा गुज़िरियल 10 सालनि जी भेट में हिन वक़्तु जेका पाणी जी सूरत हाल आहे उहा तमामु घटि आहे मुख़्तलिफ़ वाहन में जेको कपाह पाणी अचण जे करे कपाह जो फसल पोखियो वेंदो उहो अञा ताईं लखे एकड़नि ते जेको आहे कपाह जे फसल जी पोखाई न थी सघी आहे जॾहिं त पोखियल जेको कमंदड़ फसल आहे जेको ॿियो फसल आहे उहो बि सड़ी रख थी रहियो आहे आबादगारनि पारां गुज़िरियल 10 खां 15 ॾींहंनि खां आबपाशी खाते जी ऑफिस आहे डायरेक्ट सीधा ऑफिस ॾाढो रोज़ानो एहतिजाजी मुज़ाहिरा कया वञनि था धरना हया वञनि था पिया पर आबपाशी खाते कन ते जुओ ई नथी करे अॼु बि हिकु वॾो धरणो लॻल हो आबादगारनि जो सुबुह खां वठी शाम ताईं डायरेक्ट सीधा ऑफिस जे ॾाढो आबादगारनि जो इहो चवणु आहे त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे त मुख़्तलिफ़ वाहन में अञा ताईं वारी उॾामी रही आहे जेकॾहिं कुझु वाहन में पाणी छोड़ कयो बि वियो आहे त उन्हनि वाहन में पुछड़ी त टेल जेका आहे उहो पाणी न थी सघियो आहे जेके उन्हनि जा दारोगा आहिनि आबपाशी खाते अमलदार उहे मुलस आहिनि पाणी हिते चोराए जेके आहिनि उहे चोरी कयो पियो वञे इन जे करे जेको आहे पुछड़ी जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि तंहिं करे ज़राअत खाते खे हिन साल कापारी धकु लॻण जो ख़दशो आहे जी सही अच्छा एहसान ज़ाहिर घोटकी जी त डायमेंशन तब्दील आहे ज़ाहिर बदीन वारा बि इहे दावूं कंदा आहिनि पर जॾहिं हुते गुडू बैराज बि गुज़रे थो त हीउ सॼो मामिलो आहे हुते त उते पाणी खोट कीअं पैदा थी आहे को आहे को हुते डायमेंशन जो छा इशू आहे हुते जो कॾहिं दाह न थी आहे घोटकी ज़िले मां जी बिल्कुलु घोटकी ज़िले में दाह त पाणी जी खोट जे हवाले सां ईंदी पर एतिरी किलत पाणी जी न हूंदी हुई हिन साल आबादगार वधीक दाऊं करे रहिया नी त असां वटि जेको आहे पाणी मुख़्तलिफ़ वाहन में अञा ताईं वारी उॾामी रही आहे जॾहिं त जेको घोटकी जो मुख्य फीडर आहे उन में त पाणीअ जी सतह जेका आहे उहा मुकमल आहे पर अलाए छाजे करे कहिड़ो सबबु आहे जो पाणी जेको आहे ॿियनि जेके नंढनि वॾनि जेके शाखूं आहिनि वाह आहिनि केनाल आहिनि उन्हनि में अञा ताईं छोड़ न थी सघियो आहे ऐं असां वटि त वॾे में वॾी इहा ॻाल्हि बि आहे जंहिंजे करे हितां जा रहवासी परेशान आहिनि त आबपाशी खाते जा जेके
अमलदार आहिनि हर साल जेका मुख़्तलिफ़ वाहन जी खोटाई कई वेंदी उहा खोटाई कोन थिए पई कुझु सालनि खां रुॻो मिटी विकिरो कई वेंदी आहे ऐं जेके फैक्ट्रियूं आहिनि असां वटि शुगर मिल आहे या मल्टीनेशनल कंपनियूं बाण फैक्ट्रियूं उन्हनि जो जेको ज़ारीलो पाणी आहे उहो बि जेको आहे इन्हनि वाहन में छोड़ कयो वेंदो आहे तंहिंजे करे जेको आहे हितां जेको चहिरो या जेको ॿियो मिठो पाणी आहे उहो बि खारो थी रहियो आहे। सही ओके अच्छा एहसान इहो ॿुधाइजो त हीउ जेको पुछड़ जो जेको मामिलो आहे आया ज़रा तव्हां फील्ड में आहियो त किथे महसूसु इहो थियो त हीउ को हथरादू मामिलो कयो वियो आहे या वाक़ई कुदरती तौर ते हीउ सॼो जेको मामिलो मथां खां पाणी जो आहे हुते? अॼु जेका मुंहिंजी जेका आपाशी खाते जा अमलदार आहिनि इंजीनियर डायरेक्टर सीधा या ॿिनि अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो इहो चवणु आहे त पंजाब पारां जेको आहे पाणी उहो घटि मोकिलियो आहे। इन जो कारण इहो आहे त हिन साल बरसातूं तमामु घटि थियूं आहिनि। जेकॾहिं बरसातूं हिननि महीननि में पवंदियूं आहिनि त पाणी जेको आहे उहो वधंदो आहे ऐं ऑटोमेटिकली जेके हितां जा आबादगार आहिनि जेके ज़रई फसल आहे उहो बरसाति सबबु उन पाणी जेका आहे उहा खोट ख़तमु थी वेंदी आहे त तंहिंजे करे जेको आहे त हीउ जेको दरिया सिंध जो पाणी आहे त उन में जेका आहे त एतिरी जेका आहे पाणी जी ज़रूरत न पवंदी आहे। जी ठीकु आहे एहसान तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन प्रोग्राम में ब्रेक थियो टाइम से जल्दी अचूं था ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन अॼु जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं पाणी सूरत हाल जी तव्हां ॾिठो घोटकी ज़िले जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी नवाब ज़ुबैर टालपुर साहिब असां गॾु मौजूदु आहिनि ऐं हीअ जेके फाइंडिंग्स आहिनि इहे ज़ाहिर आहे हर साल इहे फाइंडिंग्स आहिनि के का नई ॻाल्हि कोन्हे का पर हिन जे बावजूद बि ज़रा जो सबबु मालूम नथो थी सघे त हीअ असुल हर इन जो मुस्तक़िल हल छो नथो कढियो वञे। नवाब साहिबु तव्हां ॾे ईंदासीं त हिकिड़े पासे हीअ दाहूं आहिनि सिंध मां दफ़ा पाणी कोन्हे को ट्रेल में पाणी कोन्हे को ॿिए पासे असां असेंबली में ताज़ो ई गुज़िरियल हफ़्ते बि इहा ॻाल्हि थी त चनाब ते डैम पियो छहे पोइ वरी मुख़्तलिफ़ डैम पर हीउ जेको ताज़ो जेको मामिलो आहे उहो चनाब वारो डैम आहे। सो इहे वरी कहिड़ा डैम आहिनि ऐं उन ते वरी डैम ठहनि त ज़ाहिर उहो पाणी सिंध जो ई हिसे जो ई वेंदो ॿियो को त ज़ाहिर पाणी न हूंदो त इहो छा इशू आहे इन ते आबादगार सिंध जा आबादगार ज़ाहिर तव्हांजी तंज़ीम आहे उहे छा पिया कनि उन्हनि को ख़दशा वग़ैरह ॾेखारिया आहिनि या बसि उन ते तव्हांजी ख़ामोशी आहे इहो मामिलो भले ईअं जो ईअं हले? साईं चनाब ते टे डैम पिया ठाहिनि टे डैम पिया ठाहिनि हिकु MF जा टे डैम हिकु MF जा टे डैम पिया ठाहिनि ऐं पाणी यकीनन इहो सिंध जो ई वेंदो ॿियो किथां पाणी ॾींदा इहो पाणी जो वेंदो इन में असां सख़्तु पंहिंजो लाइमल ॾिनो आहे। असांजी एहतजाजी सिंध आबादगार तहरीक इत्तेहाद तहरीक शुरू करे छॾी आहे। असां ॿ पंहिंजा एहतजाज हिकिड़ो टंडियल यार में हिकिड़ो मटियारी में उहे डैमनि जे ख़िलाफ़ु ऐं पाणी जे शार्टेज जे ख़िलाफ़ु असां इहा एहतजाजी तहरीक हलाई आहे। हीअ जे डैम इहे ठहिया त उहो सिंध खे पाणी कोन मिलंदो पोइ सिंध जी तबाही जो हथु वठी इहे असांजा हुकुमरान जिन्हनि खे असां वोट ॾिना आहिनि उहे हथु वठी असांखे तबाह करण जे पोयां पिया आहिनि ऐं हुननि खे खपे त इन ते सख़्तु स्टैंड वठनि हीअ डैम न ठहणु खपनि। हीअ डैम ठहिया सिंधी क़ौम ई कॾहिं डैम ठहणु कोन ॾींदी। हीअ डैम ठहियो त हिकिड़ो ॿियो बबलू जो धरनो वरी ॿियो बि धरनो लॻंदो जेको बबलू जहिड़ो ई हूंदो ऐं इनशा अल्लाह ताला हीअ डैम असां ठहणु कोन ॾींदा। सही अच्छा मीर साहिबु इहो ज़रा हर 3 महीने चौथे महीने का न का इहा ॻाल्हि थींदी आहे डैमनि जे हवाले सां कॾहिं ज़रा बबलो ताज़े थियण में असां ईअं कल्ह जी ॻाल्हि थी लॻे त हुन मां निकिता आहियूं त वरी ॿिया ही 3 डैम तव्हां अॼु नओं इंकशाफ़ कयो त उहे 3 डैम आहिनि। सो हीउ मामिलो कॾहिं ख़तमु थींदो त हर 3 महीने 2 महीने कंहिं न कंहिं डैम जी ॻाल्हि अची वेंदी आहे कंहिं न कंहिं केनाल ते जेको आहे चवंदा आहिनि त बसि हाणे हीअ था कयूं पोइ वरी फलाणा केनाल था ठाहियूं इहो छा मतिलबु हिकिड़ो थ्रेट हूंदो आहे असांखे या बसि ईअं परेशान कंदड़ जी सूरत हाल हूंदी आहे छा हूंदो आहे? न साईं थ्रेट कोन हूंदो आहे बाक़ाइदे हिननि जी प्लैनिंग आहे उहो जॾहिं एहतजाज ऐं इहे शयूं ॾिसंदा आहिनि पोइ हिते हटंदा आहिनि ऐं इन जे लाइ असांखे जेके ॿियूं आबादगार तंज़ीमूं आहिनि असांजूं उन्हनि खे असांखे सजाग रहणो आहे ऐं हमेशह ॾिसणो आहे त का हरकत त कान थी थिए। हमेशह ॾिसो न हीअ पहिरीं जॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जे दौरान इहे जेके तव्हांजा जेके फ्लड कैनाल्स आहिनि तॾहिं ठहिया तॾहिं चयूं त बाबा हीअ जॾहिं सैलाब ईंदो हीअ तॾहिं चश्मा जलम टीपी लिंक कैनाल इहे जॾहिं सैलाब ईंदो तॾहिं वहाईंदासीं। हाणे त उहो 12 महीना पिया वञनि असां वटि पाणी हुजे न हुजे उहे वहनि पिया। असांजी साईं डिमांड आहे अॼु हींअर बि असांखे 1,68,000 क्यूसिक पाणी मिले पियो चश्मा ते ऐं गुडू ते उहो 1,52,000 क्यूसिक थियो थी वञे हीअं 16,000 क्यूसिक असांजो पाणी विच में चोरी थो थिए। असां चऊं था बाबा असांखे गुडू ते सिंध खे गुडू ते पाणी ॾिनो वञे ताकी असांजा लासिस घटि थियनि न त असांजा लासिस केरु शेयर कंदो।
हिते बलूचिस्तान पाणी खणे थो, बलूचिस्तान त बि का बि लासिस चवे थो असां उन जो को हिसो ई कोन हूंदो आहे लासिस में, जेतिरा बि लासिस थींदा उहो सिंध बर्दाश्त कंदी, इन जे लाइ असांजी डिमांड आहे त असांखे गुडू ते पाणी ॾिनो वञे। सही। अच्छा मीर साहब, ताज़ो ज़ाहिर सिंध तास मुआहिदे ते हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी इस्लामाबाद में, सॼी दुनिया जा माहिर शरीक थिया, उन खां पोइ असांजे हुकुमराननि में पंहिंजो मौक़ुफ़ पेश कयो, ऐं उन खां पोइ ज़ाहिर हिकिड़ो थ्रेट इहो ई बि आहे त पाणीअ ते हाणे जंग थींदी जेका भारत करणु वञे पियो, ऐं उन खां पोइ जेके उनजा धमकियूं आहिनि, त इन ते ज़ाहिर सिंध जे आबादकारनि पंहिंजा हिकिड़ा मौक़ुफ़ पेश कया, पाणी माहिरनि हिकिड़ा मौक़ुफ़ पेश कया, तव्हां हिन सॼे मामले खे कीअं था ॾिसो? साईं, सिंध तास मुआहिदो जेको आहे न साईं, उन जी त भॼकड़ी कंदा रहनि, हिननि अॻे बि कई आहे, हींअर कंदा रहनि था, पर बहरहाल न थियणु खपे। पाणी लोअर रिपेयरनि जो पहिरियों हक़ हूंदो आहे, अपर पंजाब अपर रिपेयरनि आहे, असां लोअर रिपेयर, पहिरियों हक़ असांजो आहे, असांजो पूरो हुआ कोन, पोइ जेको खपे हू कनि, पर उहो असांजो 1991 जो अकार्ड त आहे न साईं, उन जे ते डिस्ट्रीब्यूशन थिए। हींअर बि उन में वॾी ज़्यादती था कनि, हींअर बि चवनि था त जेको पाणी आहे सिंध पंहिंजो ड्यू शेयर पहिरियों ई खणी चुकी आहे। उहो कहिड़ो ड्यू शेयर हो असांजो? असांजो ड्यू शेयर कोन हो। मींहं घणा पिया, काबिल नदी में पाणी, काबिल नदी जो जेको पाणी आहे न उहो किथे स्टोर नथो थी सघे, त उहो मजबूरनि जॾहिं पाणी हेठि आयो त उन खे चवनि था ई असांजो ड्यू शेयर तॾहिं थींदो जॾहिं असां इंडियन ॾींदासीं, सिंध वारा इंडियन ॾींदासीं, तॾहिं उहो काउंट थींदो। असां इंडियन ॾी नाहे ॾिनो, मींहं पिया हिते काबिल नदी में, इन पासे KPK वारे पासे, उहे पाणी हेॾां आयो ऐं उहे चवनि था त इहो तव्हांजो शेयर पूरो थियो, तव्हां पाणी वधीक खयो आहे। सही, बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ो मामिलो इहो बि थिए थो त पाणी चोरी जेको सवेल पाण ज़िक्र कयोसीं FIRs जो, हाणे पुछड़े जा आबादगार चवंदा त जेके मुंड जा आबादगार आहिनि उहे पाणी असांजो खणी था छॾनि, असांजे सिजो बि खनि था, पोइ सभु वाटर जेके आहिनि इहे भॻा पिया आहिनि, त वाक़ई जेको मुंड जो आबादगार आहे उहो एतिरो बाअसर आहे जो पोयां टाहूं अचनि थियूं त भाई जेके आहिनि, जेके हुकूमती मंज़ूर नज़र आबादगार आहिनि उन्हनि खे पाणी पूरो थो मिले पर ॿियनि खे नथो मिले, इहो बाक़ी हक़ीक़त ईअं रियलिटी आहे? ॾिसो, सिंध जी जेका इरिगेशन डिपार्टमेंट आहे पावरफुल डिपार्टमेंट आहे, FIRूं थी सघनि थियूं, सभु कुझु थी सघनि थियूं, पर FIRूं थींदियूं आहिनि मुखालफ़नि ते। सही। FIRूं पाणी चोरी ते कोन थींदियूं आहिनि, जेके पंहिंजा ई गवर्नमेंट में वेठल आहिनि उन्हनि जा त भले ताईं केतिरो बि भॻल हुजे, उन्हनि खे कोई पुछाइणो बि कोन कंदो ॿियनि जो। बहरहाल सभिनी खे हिकु नज़र सां ॾिसणु खपे, उहे मुंड में जेके ज़मीनदारनि जा वाटर कोर्स भॻल आहिनि त बिल्कुलु उन्हनि चेक एंड बैलेंस हुजणु खपे। खणी हिननि खां नथो पुॼे त भले रेंजर्स ई मुक़ररु कनि त ताकी टेलनि खे पाणी त पुॼे न। इलाही जायूं तव्हांजूं अहिड़ियूं आहिनि, तव्हांजा मुराद आहे ऐं जेको आहे अकरम बि आहे, ॿिया जेके आहिनि उन्हनि ते टेलनि में साईं पीअण जो पाणी कोन्हे, जानवर जे पीअण जो पाणी कोन्हे, सो उन जे हवाले सां इन्हनि खे कुझु न कुझु सख़्तु स्टैंड वठिणो पवंदो। सही। अच्छा, हीउ समूरो मामिलो त पाण ॾिठोसीं, ज़ाहिर ते ॻाल्हायूं पिया अञा, ऐं हीउ जेको हिन साल जेका सूरत हाल पैदा थी आहे त दाऊं अचनि पियूं त असां तहरीक हलाईंदासीं, तव्हांजी जेका सिंध आबादकार जेको बोर्ड आहे उहो उनजो छा ऐलान आहे, उनजो छा हाणे प्लान आहे त हाणे छा तव्हां करणु वञो पिया? सिंध आबादगार बोर्ड न, सिंध आबादगार इत्तेहाद, थोरी करेक्शन कंदो तव्हांजी। असां साईं मक़सदु एहतजाजी तहरीक शुरू कई हुई मुहर्रम जे करे, न त असां सॼी सिंध में जेको आहे एहतजाजी हर डिस्ट्रिक्ट वाइज़ कंदासीं। 2 डिस्ट्रिक्ट्स में असां एहतजाज करे आया हुआसीं, हाणे इन खां पोइ असांजो टंडो मोहम्मद ख़ान में इंशाअल्लाह 4 एहतजाज हूंदो। मुहर्रम जे करे असां हीअ जेका पंहिंजी एहतजाजी तहरीक आहे उनखे पोस्टपोन कयो आहे। ठीकु आहे, तलार हलंदासीं, बदीन ज़िले जी समूरी सूरत हाल ॿुधाईंदो जमशेद मला। जी जमशेद मला, ॿुधाइजो, अॼु तलार में बि धरणो लॻल हो पाणी खोट जे ख़िलाफ़, किथे किथे पाणी खोट आहे, बदीन ज़िले जी छा सूरत हाल आहे? जी सर, अॼु सुबुह खां आबादकारनि पारां तलार मीरवा कैनाल में पाणी खोट खिलाफ़ धरणो आयो ऐं धरणे में जी इहा सूरत हाल हुई जो अॼु सुबुह 7 कलाक 8 कलाक थी विया आहिनि, हिन वक़्त ताईं अञा बि धरणो जारी आहे। धरणे में जमायत उलमा इस्लाम ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे माण्हुनि हिसो वरितो। तलार समेत मीरवा कैनाल में पाणी जी खोट हिन वक़्तु शिदत अख़्तियार करे वई आहे। मीरवा कैनाल जी तलार जो जेको आहे उनजे पुछर में ख़ासि करे भुगड़ा मेमण खां ॾखण तरफ़ ॻोठ शेख फेरियो, पायदारी हाजी हजाम मला, सिद्दीक मला, गोलू मंदरो, भुगड़ा मेमण, दीना टालपुर, सीराणी, कुडमी, अली बंदर, अहमद राजो, मिठी फिरी, मदीन शहर समेत आसपास वारनि इलाइक़नि में साइली पट्टी जे पुछर वारनि इलाइक़नि में हिन वक़्तु दरी पाणी जी शदीद खोट आहे।
उनखां अलावा बदीन ज़िले जो शहर जूडो आहे, उते बि हिन वक़्तु जेको पुछड़ वारा इलाइक़ा आहिनि उनमें बि हिन वक़्तु ज़ारी पाणी जी खोट आहे। इन करे आबादकार पंहिंजो सरापा एहतिजाज पाणे लाइ ऐं सख़्तु परेशान आहिनि। सही, ठीकु आहे। लाहे अमल छा जोड़ियो वियो आहे? ज़ाहिर धरणो त हिन वक़्तु ताईं हुते लॻल आहे। आबादगार लाहे अमल जो जोड़ियो वियो आहे जो हिन वक़्तु ताईं माना इंतिज़ामिया जो को बि माण्हू हिन वटि न आया आहिनि, न इरिगेशन डिपार्टमेंट जो को अमलदार आयो आहे, न DC आयो आहे, न AC तलार आयो आहे, मुखियारदार आयो आहे, न ई हिन वक़्तु ताईं को चूंडियल नुमाइंदो बि आबादगारनि में लड़ी न आयो। ऐं आबादगारनि जो इहो चवणु आहे जेसीं ताईं असां इंतिज़ामिया इन जी ॻाल्हियूं न कंदी ऐं असांजा मुतालबा न मञा वेंदा ऐं तेसीं ताईं अञा ताईं असांजो धरणो जारी रहंदो। ठीकु आहे जमशेद मिला, तव्हां सां ॻाल्हायूं था ऐं प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो, तव्हां सम्झो अॼु जी ॻाल्हि। नजी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ओवर टू यू नवाज़ ज़ुबैर टालपुर साहब। हर साल ज़ाहिर आबादगार तंज़ीमूं पंहिंजा हिकिड़ा सलाह मशवरा ॾींदियूं आहिनि सरकार खे ऐं उनखां पोइ चयो वेंदो आहे बसि हाणे इहो पाणी खोट वारो मसइलो न थींदो या पुछड़े जे आबादगारनि खे पाणीअ जो जेको मसइलो आहे उहो पेश न ईंदो। सो इहो हर साल तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं तजवीज़ूं ॾींदा आहियूं सॼे सिंध जे हवाले सां, उनखां पोइ उन ते अमल दरामद छो नथो थिए? केरु अमल दरामद कराईंदो? केॾो साईं अफ़सोस जी ॻाल्हि आहे, हींअर तलार मां ॿुधायूं पिया त तलार में 6-7 कलाकनि खां धरनो लॻो पियो आहे, का पर न वई आहे। इरिगेशन डिपार्टमेंट मां केरु कोन वियो आहे, AC कोन वियो आहे, DC कोन वियो आहे, रस्ता बंदि कयो वेठा आहिनि। हीअ आहे साईं असांजी गवर्नमेंट जी सीरियसनेस। ही अवाम खे कहिड़ी नज़र सां ॾिसनि था? ही छा असां कंहिंजा ग़ुलाम आहियूं? छा आहियूं? ही ज़्यादती था कनि। असां पंहिंजो पाणी न हूंदो त असांजो जियापो ई न आहे, पाणी आहे त जियापो आहे। ऐं उन जे एॾे एहतजाज खे एतिरे लाइटली वरितो पियो वञे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। गांव घटि में घटि CM सिंध खे बिलावल साहब खे सभिनी खे रिक्वेस्ट कयां थो त महिरबानी करे सीरियस थी इन इशू खे खणनि, ॾिसनि। टेलनि में पाणी कोन्हे, माण्हुनि खे वटि पीअण जो पाणी कोन्हे, जानवरनि खे पीअण जो पाणी कोन्हे ऐं धरनो लॻो पियो आहे त को इरिगेशन डिपार्टमेंट जो को ऑफिशियल न आहे वियो उन सां ॻाल्हाइण जे लाइ, उन्हनि खे तसली ॾियण लाइ, उन चवण जे लाइ। मक़सदु आहे उन्हनि खे परवाह ई न आहे, धरनो लॻे कुझु ते केरु जीए या मरे उन्हनि खे परवाह न आहे। सही, बिल्कुलु। अच्छा ज़रा तव्हांजो बि हिकिड़ियूं तजवीज़ूं हूंदियूं इन प्रोग्राम जे ज़रिए, पाण ज़रा आबादगार पाण खे ॾिसी रहिया आहिनि, त कहिड़ियूं तजवीज़ूं तव्हांजे तरफ़ां हूंदियूं त पाणी जी खोट कीअं मुंहुं ॾिजे हिननि, ख़ासि करे हिननि महीननि में जॾहिं रोड ते अचिणो थो पवे पाणीअ जे लाइ, त उहे कहिड़ियूं तजवीज़ूं हूंदियूं? साईं उन में तजवीज़ूं इहे ई आहिनि त हर जेका शाख आहे उन जूं तव्हां कमेटियूं ठाहियो, मेंबर्स ठाहियो, गॾु थी करे पहिरा ॾियो ऐं मक़सदु कोशिशि कयो त पाणी चोरी पंहिंजो करणु न ॾियो। मक़सदु आहे ॾंडो ऐं खणो, लठ खणो ऐं मुड़सी करो। बाक़ी गवर्नमेंट जी इहा हालत आहे जो हू तव्हांखे तहफ़ुज़ ॾियण लाइ या पाणी पुॼाइण लाइ न आहे, तव्हांखे मुड़सी माण्हू खे पाण खे करणी पवंदी। तव्हां पंहिंजा मेंबर ठाहियो हर शाख ते ऐं पहिरों ॾियो ऐं कंहिंखे बि वाटर भञण न ॾियो। सही, बिल्कुलु। मीरपुर ख़ासि हलंदासीं, मीरपुर ख़ासि बल्कि समूरे ज़िले डिवीज़न जी सूरत हाल ते जाइज़ो वठंदासीं। तालिब शहर सां गॾु लाइन ते मौजूदु आहे। जी तालिब शहर, ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि मां बि गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां वठी एहतिजाज जूं ख़बरूं साम्हूं अची रहियूं आहिनि। किथे किथे पाणी जी खोट आहे, छा सूरत हाल आहे? जी अज़मत साहब, जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां अहम सुवाल कयो आहे त 2-3 ॾींहंनि खां वठी मीरपुर ख़ासि एहतिजाज पाणीअ जी खोट ख़िलाफ़ हलंदड़ 2 महीननि खां न, 2 ॾींहंनि खां न, पर इहे 2 महीननि खां सिलसिलो जारी आहे। ऐं नारा कैनाल में जेको आहे 17,000 खां मथे क्यूसेक पाणी मौजूदु आहे, लेकिन हिते मीरपुर ख़ासि डिवीज़न, उमरकोट ज़िलो, मीरपुर ख़ासि सरपारकर जो अधु हिसो जेको कलोई आहे उहो तव्हां ॾिसंदो त वीरान बणियल आहे ऐं मुंड जा वाटर कोरस आबपाशी खाते जी मिली भगत सां टुटल आहिनि। तव्हांखे फुटेज जेके मोकिलिया आहिनि उहे मिठराऊ कैनाल जे मुख़्तलिफ़ शाखुनि जा आहिनि। उन्हनि मां जेको डायरेक्ट पाइप लॻाए हिते दारोगा बेलदार सरेआम रिश्वत वठनि था, जिन खे खुली छूट ॾिनल आहे त जेतिरो पाणी विकिरो करे सघो था विकिरो कयो, पर पुछड़ी वारा इलाइक़ा आहिनि उहे आबादगार सरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि जा जेके फसल आहिनि सुकी तबाह थी विया आहिनि ऐं ख़ासि करे आबपाशी खाते इहो रूल ठाहे छॾियो आहे त जॾहिं पोखाईअ जो टाइम ईंदो आहे त आबादगारनि खे पाणी जेको इज़ाफ़ो ॾींदा आहिनि त वधीक पोखाई कनि। उन टाइम ते का बि अहिड़ी
सूरत हाल पाणीअ जी न ॿुधाईंदा आहिनि त को अॻिते हली पाणी खोट थींदो त हू फसलनि जी पोखाई ओतिरी करे सघनि। हू लखें रुपया ख़र्च कनि था, लेकिन उन्हनि खे जेको आहे बस में फ्री वाटर कोर्स ते लखें रुपया वसूल कनि था। उनजे बावजूद पाणी पुछड़ीअ में नथो मिली सघे। जीअं तव्हांखे ॿुधायां त डायरेक्टर नारा कैनाल सां हिन वक़्तु टेल आबादगार एसोसिएशन जे ज़ाहिद नून ऐं ॿियनि आबादगारनि जूं गॾिजाणियूं थियूं। उन खां पोइ FOC सिंध जे चेयरमैन जावेद जोणे जो, रमज़ान हिंगोरो, हाजी मोहम्मद अयूब वस्तान जी निगरानीअ में गॾिजाणियूं थियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आबादगारनि जूं डायरेक्टर सां शिकायतूं थींदियूं रहियूं, झड़पूं थींदियूं रहियूं, लेकिन आबपाशी अमलदार कॾहिं बि पाणी नथा ॾेई सघनि। इन जो वाहिद सबबु इहो आहे त आबपाशी निज़ाम जेको आहे हिन वक़्तु धरम बरम बणियल आहे। जीअं प्रोग्राम में वेठल ज़ाहिद बुरगड़ी साहब ॻाल्हि कई था, आबादगार पंहिंजी मदद पाण त पाणी वसूल कनि। जो इहो ई सवाल आहे त जेकॾहिं आबादगार जिते पाणी वसूल कनि था, तव्हां ॿुधायो त उते आबपाशी खाते जा कामोरा जेको आहे, जेके वाटर टुटल आहिनि उन्हनि जी निशानदाही कनि या आबादगार पाण में जहिड़ो कनि। जेकॾहिं निशानदाही था कनि तॾहिं बि उन्हनि ई आबादगारनि ते FIR थी कटिजे। जेके वाटर टोड़नि था उन्हनि जा हू सहूलियतकार बणियल आहिनि। ऐं जेकॾहिं पुछड़ीअ में को वाटर कोरस टुटे थो त बि उन ई आबादगार ते जेको आहे केस दाख़िल थिए थो। जॾहिं त जेको पाणी टोड़ण में शामिल आहे, SDO, इरिगेशन, बेलदार, दारोगो, उन्हनि ते कॾहिं बि का बि हिकिड़ी FIR दाख़िल न थी सघी आहे। हिन वक़्तु सिंधड़ी थाणे ते तक़रीबन 5-7 FIR थियल आहिनि, जिते तव्हां ॾिठो आहे त सभु आबादगारनि ते आहिनि। उहे पाणी चोरी मुलवस में जेको इरिगेशन जो खातो आहे, जेकॾहिं डायरेक्टर खां सवाल थो कजे त उन्हनि ते कख रखिया था वञनि। को बि आबादगार असांखे रिलीफ ॾियण लाइ तयारु कोन्हे। हिन वक़्तु मिरपुखास डिवीज़न पाणीअ जी सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे ऐं ॾुकार वारी सूरत हाल आहे। जी ठीकु। अच्छा तालिब सर, इहो ॿुधाइजो त हिकिड़े पासे ज़ाहिर पाणीअ जो सूरत हाल इहा आहे, हीअ जेको तव्हां ॿुधायो पिया त पाणी विकिरो कयो वञे पियो, पोइ वरी हिकिड़नि माण्हुनि ते FIR थी कई वञे, ॿियनि खे पाणी हथ सां ॾिनो थो वञे, त इहो पाणी मौजूदु आहे? पहिरियों सुवाल त इहो थो थिए त आया पाणी मौजूदु आहे त पोइ विकिरो कयो थो वञे? पाणी जी छा सूरत हाल आहे हुते? जी साईं, मिठड़ाव कैनाल जी सूरत हाल ॾिसंदव त अवरटाप पियो थिए। जमराव कैनाल जी सूरत हाल तव्हां ॾिसंदव त उहो बि अवरटाप पियो थिए। ऐं जेकॾहिं थर डिवीज़न खे तव्हां ॾिसंदव, थर कैनाल खे, उन जा बि अवरटाप पियो थिए। ऐं उहे ई साॻियूं शाखूं उन्हनि मां जेके निकिरनि थियूं, जेके मुंड जा वाटर आहिनि, उहे अवरटाप हूंदियूं आहिनि। पाणी आहे ऐं उन्हनि जा उते सारियुनि जो जेको फसल ते पाबंदी आहे, डायरेक्टर मञे थो ऐं इहो ई चवे थो त असां DCA खे लिखियो आहे, मुख़्तियारकार खे लिखियो आहे, उहे कार्रवाई कोन था कनि। ऐं सरेआम रोडनि जे भरनि में जेको आहे 100 एकड़नि ते सारियूं बीठल आहिनि, उन्हनि ते को बि क़दम कोन थो खयो वञे। पाणी इंतिहाई वधीक आहे, पर सिंध जे आबादगारनि खे हथ सां आबपाशी खाते जा कामोरा तबाह करण लाइ पुछड़ीअ जे। ठीकु, तव्हांजी वॾी महिरबानी तालिब सर। ओवर टू यू साईं ज़ुबैर टालपुर साहब। तव्हां मीरपुखार डिवीज़न जी बि सूरत हाल ॾिठी, छा करणु घुरिजे? वापसि मां उन ई ते ईंदुसि त हल छा आहे हिन जो? हर साल बसि इहो ई आहे त एहतिजाज अची कयूं, पोइ पाण वक़्तु गुज़री वञे ऐं आबादगारनि खे नुक़सानु थिए, लखें रुपयनि जो, फसल सड़ी वञनि, उन खां पोइ वरी साॻियो ई वरी बरसातूं अचनि त पोइ वरी असां ॿोॾि में हुजूं, वरी उहो पाणी निकिरण में 6 महीना लॻनि। छा हल छा आहे? साईं ॾिसो न, हींअर तव्हां बरसातनि जी ॻाल्हि कई। हाणे जेके सिम नाला आहिनि या ॿिए जेके लंघ आहिनि, बारिशूं पियनि घटि मां घटि, हींअर गवर्नमेंट खे खपे अखि पटे उहे जेके लंघ आहिनि उन्हनि जी सफ़ाई बफ़ाई करे उन्हनि खे अहिड़ो करणु खपे जॾहिं मींहुं अचे घणो पवे त घटि मां घटि उन जो स्केप हुजे, पाणी त निकिरी सघे न। उहो बाक़ी जेको साईं पाणी जी शार्टेज आहे, नारा में ॿुधाइनि पिया 13,000 क्यूसिक 13,000 क्यूसिक फुल आहे नारा जे लाइ, ऐं उन जे बावजूदि टेल में पाणी कोन्हे। इहा सही सिधी करप्शन आहे ऐं चोरी आहे। ऐं साईं आबादगारनि खे जेका ज़्यादती आहे साईं, न कंहिं शइ जो अघु थो मिले। तव्हां फुटी जो अघु 11,000 11,500 मां शुरू थी हाणे अची 7.5 ऐं 8,000 ते पहुतो आहे। असांजो मुतालबो आहे फुटी जो अघु घटि मां घटि 10,000 हुजणु खपे। ऐं गवर्नमेंट खे खपे त कमंद जो अघु बि जेको आहे उहो हिन साल मुक़ररु ज़रूरु करे। 600 रुपया जेका महांगाई आहे, जेके असांजा इनपुट्स आहिनि उहे एॾा महांगा थी विया आहिनि। DAP जी भाण आहे या यूरिया आहे, तव्हां ॾिसो हर हफ़्ते
300 100 150 200 300 इहो अघु चढ़े ई चढ़े पियो उन्हनि खे केरु पुछण वारो ई कोन्हे अरबे रुपया हर साल पंहिंजो प्रॉफिट डिक्लेयर करनि था ज़रात साईं तव्हांजी पाकिस्तान जी तबाही जे दहाने ते पहुतल आहे जेसि ताईं अखि न पटंदा त कुझु न थींदो जंहिं मुल्क में 70% माण्हू ज़रात सां वाबस्ता हुजनि ऐं उन में ज़रात ते तवजो न ॾिनी वञे त उहो मुल्क तरक़ी किथां कंदो तव्हां ॾिसो पोइ जेका गवर्नमेंट हुई उन में रेट सुठा मिलिया फ़सुल सुठा थिया उन में जेको GDP जो ग्रोथ पाकिस्तान जो ज़रात जो जेको शेयर हो 6.5 हो हींअर उहो तव्हांजो 1% बि कोन्हे त मक़सदु आहे असां पोइते पिया वञूं अॻिते कोन पिया वञूं पाणी जे हवाले सां साईं जेसि ताईं जेको आहे पंहिंजी मुड़सी करणी पवंदी हालति इहा ई आहे तलार वारनि ॿुधायो त केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे पंहिंजो मुड़सी कयो पंहिंजो ठाहियो हिकिड़ी तंज़ीम ठाहियो हर जेका शाख आहे उन जी तंज़ीम ठाहियो ऐं खणो नंढो धुको ऐं मुड़सी करे टेलनि ताईं पाणी पुॼायो अचनि उन्हनि ते ॿुधायो ऐं हीअ जेके FIR कटनि था इहे सभु कुड़ियूं था कटनि सही जेके आबादगार भञो वेठा आहिनि जिन्हनि जा पाइप लॻा पिया आहिनि उन्हनि ते का FIR कान थी कटिजे ग़रीबनि ते मिसकिननि ते FIR थी कटिजे ऐं जीअं चयूं त पेरिनल जेके कैनाल्स आहिनि उन ते सारियुनि ते पाबंदी आहे जेका गवर्नमेंट ई आहे तॾहिं तव्हां मीरपुखास वञो सागर वञो रस्तनि ते ॾिठो 7 एकड़नि में सारियूं पोखियूं पियूं आहिनि हिननि खे नज़र कोन थियूं अचनि DC खे खपे त उन्हनि ते एक्शन वठनि DC वठनि DC को एक्शन कोन था वठनि उन ते सही अच्छा असां त कुझु ॾींहं पहिरीं ॾिठोसीं CM चयो त बाबा सॼी सिंध में जेको आहे हिन भेरे मतिलबु बम्पर फ़सुलु लथो आहे कणिक जो ऐं रिकॉर्ड फ़सुलु लथो आहे एतिरो मतिलबु तॾहिं असां इन ई करे मुमकिन थियो आहे जो आबादगारनि खे असां सहूलियतूं ॾिनियूंसीं साईं अलाए बम्पर क्रॉप अलाए किथे रहियो टारगेट न सिंध जो पूरो थियो ख़रीदारी जो न पंजाब जो ख़रीदारी जो टारगेट अघु रखियऊं जो 3500 रुपया ऐं 3500 रुपया 3500 अघो जॾहिं असांजी कणिक लथी असां उहा 31-3200 में खपाई उहा हाणे कणिक वञी वापारियुनि जे वस पहुती आहे त हाणे 4300 बम्पर क्रॉप हुजे त एतिरो अघु कोन चढ़िया कंपर बम्पर वग़ैरह कोन्हे कणिक जो घटि लथो आहे क्रॉप घटि लथो आहे बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी नवाब ज़ुबैर टालवी साहिबु नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे थो मूंखे ॾींदा इजाज़त अला भाई